इंजणियूं बदिलिजी सघजनि थियूं ऐं ज़िंदगीअ जी रफ़्तार बि तेज़ थी सघे थी, पर हीअ पुराणी रेलवे स्टेशन अॼु बि पंहिंजी जाइ ते बीठल आहे। असांजे तारीख़ जी मुहाफ़िज़ बणिजी ऐं असांखे यादि ॾियारे रही आहे त असां भली केॾी तेज़ीअ सां बि अॻिते वधूं, पर असांखे उहो विसारणु न घुरिजे त असां शुरूआति किथां कई हुई। जी हा, हीअ ॻाल्हि थिए पई बूबक रेलवे स्टेशन जी, जेका तालुके सेवण ऐं डिस्ट्रिक्ट ॼामशोर में वाक़िअ आहे। हबीबकोट खां कोटड़ी लाड़कानो दादू सेक्शन तक़रीबन 400 किलोमीटर ते कई रेलवे स्टेशनूं उजड़ी वीरान थी वयूं। उन्हनि मां हिकु बूबक रेलवे स्टेशन बि आहे। रेल जी कूक ऐं बूबक स्टेशन जूं बतियूं अञा ताईं इलाइक़े जे माण्हुनि खे यादि आहिनि। रेल जो सफ़र हिकु हसीन ऐं महफ़ूज़ सफ़र जो ज़रियो आहे। हाणे त रेल हारुन थी ॾिए, कंहिं ज़माने में कूक ॾींदी हुई। उहा कूक केतिरनि ई वजूदनि में साह खणंदी हुई। राति जे वक़्तु उहा कूक बूबक शहर जेको दड़े ते ठहियलु आहे, स्टेशन खां 6 किलोमीटर परे ताईं उहा कूक ॿुधी वेंदी हुई। पाकीज़ा फिल्म में मीना कुमारी ते फिल्मायल गीत चलते चलते यूं ही कोई मिल गया था सरे राह चलते चलते, उन गाने में जेकॾहिं गाॾीअ जी कूक न हुजे हा त शायदि उन गाने में एतिरो रोमांस पैदा न थिए हा। विरहाङे खां अॻु ऐं बाद वारे ज़माने में मंछूर जी ओज हुई ऐं आस पास थींदड़ फसलुनि में कणिक, तंबाकू, भंग ऐं मच्छीअ जे लहण ऐं चढ़ण जे करे वापारी मर्कज़ बणियल हुई। टपाल वसूल करण लाइ टांगो ऐं टांगे वारो मुक़ररु थियल हूंदो हो, जेको हर हाल में ईंदो ऐं टपाल वसूल कंदो हुयो। आराज़ी, बख्तियारपुर, बूबक, टलटी, गंभीर, कोटलाशारी, बालूलाशारी ऐं ॿी पसगिरदाई जा माण्हू सफ़र ऐं राब्ते लाइ वाहिद ज़रियो रेलगाॾी हूंदी हुई। मुख़्तलिफ़ ॻोठनि जा माण्हू फैमिलियुनि समेत टांगे गाॾीअ खे सफ़र करे स्टेशन पहुचंदा हुआ ऐं मंज़िल ते वेंदा हुआ। कराचीअ ताईं वेंदे जेकबाबाद ऐं कोटा ताईं राति जो गाॾीअ जो इंतज़ारु ऐं परे खां रेल जी बती नज़र अचणु, सिग्नल डाउन थियणु, प्लेटफॉर्म ते हलचल, सभु कुझु रोमानवी लॻंदो हुयो। ऐं असांजो स्टेशन मास्तर खां बार बार पुछणु त गाॾी लेट त न आहे। पहिरीं घिटी वॼंदी हुई त टिकेट घर खुलंदो हुयो। 2 ठका त माना गाॾी पहुचण वारी आहे। उतां फारिग थी इंतज़ारु करणु त सिग्नल मैन कॾहिं थो निकिरे ऐं कॾहिं थो सिग्नल डाउन थिए। इनर सिग्नल, आउटर सिग्नल, मेन लाइन, लूप लाइन। राति जे वक़्तु सिर्फ़ु 2 ट्रेनूं स्टॉप कंदियूं हुयूं। उन्हनि ॿिन्ही वक़्तनि ते टांगा बि मौजूदु हूंदा हुआ। टांगा सिंगारियल, पासनि खां बतियूं लॻल, घोड़ा रस्तनि जा वाक़ुफ़ हूंदा हुआ। राति जो 2:30 बजे बि घर पहुचंदो हुयो त को बि डप ड्रा न हूंदो हुयो ऐं अमुन ऐं सुकून जो दौरु हुयो। हल को दौर हुयो।